सूरत में पढ़ो साल इंशाल्लाह। लेकिन इनका पहला हुरमला मालूम जो जिक्र तो हुरमला शहजादे अली असगर के कत्ल कयो। शहजादे के हवाले से कई मुहर्रम ते मां कदमगाह ते मौला जे मरकजी जुलूस में वॾो मसाइब थियो। तो अकीदत जे तौर ते को शरीयत ना है, वाजिब ना है, तो मां लाज़िम हुजी असांजी सिंध पंजाब ऐं हिंदुस्तान जी कुछ इलाक़नि में अज़ादार मौला जा मोहिब शिया सुन्नी जेके अकीदत वारा आहिनि चवनि था त इहे मुहर्रम जे चंड ॾिसण खां वीते ॾहीं मुहर्रम ताईं मच्छी न खाईंदा आहिनि। ऐं पुछियो वियो छाजे करे, छा वजह आहे? चए इन करे जो शहज़ादे अली असगर जो मौत मच्छी वांगुरु थियो आहे। इहे उलमाउनि जो चवणु मच्छी वांगुरु बिल्कुलु मुशाबियत आहे। शहज़ादे जी मौत मच्छी वांगुरु जीअं मच्छी जो मौत थींदो आहे। टे हालतूं थियनि थियूं। उलमा इकराम चवनि था मच्छी जॾहिं मरंदी आहे त उन जूं टे हालतूं थियनि थियूं। जीअं इनखे पाणी मां कढूं था त उहो फौरन तड़पणु शुरू कंदी आहे ऐं उन खां बाद में इहा बि ताक़त जॾहिं ख़तमु थी त पोइ मथे उॾामंदी आहे, हेठि मथे तड़पनि। माना इन जी हालतूं आहिनि। टी ऐं आख़िरी हालत मुंहिंजा शिया सुन्नी भाइरो जिनजी नंढी नंढी औलाद आहे चवनि था मच्छी जी टी ऐं आख़िरी हालत जॾहिं मरण वारी हूंदी आहे, मौत जे बिल्कुलु क़रीब हूंदी आहे मौत हिनजे, त हिन जो वात खुलंदो आहे वरी बंदि थी वेंदो आहे। या मौत मच्छी जी आख़िरी हालत आहे। उलमा किराम चवंदा इहे टई हालतूं शहज़ादे अली असगर में थियो। जॾहिं मौला हुसैन जे हथनि ते तीर लॻो, शहज़ादो मौला जे हथनि ते तड़पियो आहे, वरी मौला जे हथनि ते उॾामियो मथे फज़ा में, वरी हेठि मौला जे हथनि ते आयो, वरी मथे वियो आहे, वरी हेठि आयो आहे। टी ऐं आख़िरी हालत हज़रत अली असगर जी भी इहा ई हुई जो शहज़ादे जो वात खुले थो वरी बंदि थिए थो। रोइण वारो अल्लाह खे मां खे इहो मंज़र न ॾेखार। 70 कदम ते बीबी रुबा बीठी आहे, रोई चवे थी हुसैन हाण त इस्लाम बची वेंदो न, मौला हाण त इस्लाम बची वेंदो, मुंहिंजो असगर शहीद थी वियो आहे। अजरुकुम अल्लाह, मौला तव्हांजो कुकू कफे पास ताईं पहुचाए। अज़ादारो अहल बैत रसूल जॾहिं कूफे में पहुता हुरमला माण्हुनि जो घर बि तारीख़नि वारो लिखियो आहे त हे बि कूफे जो हुयो। अची पंहिंजी माउ खे चयो त अम्मा जिन्हनि ग़रीबनि खे असां करबला में बेदर्दी सां मारियो आहे, अम्मा हुननि शहीदनि जा सर, हुननि ग़रीबनि जा सर पंहिंजे घर जे ॿाहिरां खिचीअ मां लंघनि था पिया। अम्मा ॾिसंदे इन जी माउ खे इश्तियाक थियो, ॾिसां त सही मुंहिंजो हुरमला जवान आहे, 34 सालनि जो हुरमला हुयो। इहा ॻाल्हि जनाब रुबाब खे ॾाढी ॾुखी लॻी। बीबी रोई चवंदी असगर अकबर जो कातिल भी अकबर जेॾो हुयो, अब्बास जो कातिल भी अब्बास जेॾो हुयो, असगर हुसैन जो कातिल भी हुसैन जेॾो हुयो। लेकिन मुंहिंजा लाल इहा ॻाल्हि तुंहिंजी मां क़ब्र ताईं न विसारींदी। मुंहिंजा 6 महीननि जा असगर तोखे मारण वारो हुरमला 34 सालनि जो हुयो। अजरुकुम अल्लाह, मौला तव्हांजो रोअण क़बूल फरमाए। हिन जी मां खे इश्तियाक उथियो वधियो त मां ॾिसां त सही हुरमला आख़िर करबला में कंहिंखे मारे आयो आहे। को हूंदो कड़ियल जवान हूंदो, हुरमला जेॾो ई हूंदो जंहिंखे हुरमला मारे आयो आहे। इहा सोची ॻाल्हि हिन जी मां दर ते आई आहे। मुंहिंजा शिया सुन्नी भाइरो पहिरीं सांग गुज़री आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी। मौला क़ुरान में था पढ़नि, इमाम खे ॾिसी, सांग खे ॾिसी हिन जी मां चवे थी अल्लाह ॼाणे कोई नबी आया इमाम, अल्लाह ॼाणे कोई नबी आया इमाम। हेॾो नूरानी चहिरो हुरमला हिन सां गॾु बीठो हुयो। हिन जी मां चवे हुरमला हिन ग़रीब खे तो मारियो आहे। इना मां अल्लाह जो कसम हिन ग़रीब खे मां न मारियो। रोइण वारो इमाम हुसैन जी सांग गुज़री वई आहे। हुन खां बाद में चवनि था मौला गाज़ी अब्बास जो सर आयो आहे। रोइण वारो गाज़ी अब्बास जो सर सांग ते सवार न हुयो, जेके नौजवान उन्हनि जे लाइ जॾहिं मौला अब्बास जो सर घोड़े जी गिची में बदल हुयो। कंहिं मूंखां सवाल कयो ज़मीन साहिब मौला जो सर, गाज़ी जो सर घोड़े जी गिची में कहिड़े अंदाज़ में बदल हुयो? उलमा पढ़ंदा इन्हनि महिल उन्हनि छा कयो, मौला गाज़ी जे हिन कन मां सोराख़ कयो, हिन कन मां सोराख़ करे वरी हिन कन मां रस्सी विधी, उहा रस्सी घोड़े जी गिची में विधी आहे ऐं एतिरो हेठि सर कयो आहे गाज़ी जो घोड़ो कदम खणिया। महमूद भाउ चवनि था त घोड़े जो पेर वञी गाज़ी जे सर खे लॻे आहे। अंदाज़ो कयो घोड़ो करबला का कूफे का शाम ताईं हलियो हूंदो, अलाए केतिरा कदम गाज़ी जे सर खे लॻा हूंदा।
मौला तहां जो रोण कबूल फरमाए। उन खां बाद में मौला अब्बास जो सर आयो मौला जो सर ॾिसी हुरमला जी मां चवण लॻी शायदि हे बि जेको घोड़े जी गिची सां ॿधल आहे हे बि चरी थो ॾिसजे। हुरमला हिन खे तो मारियो आहे चइना मां अल्लाह जो कसम हिन जवान खे बि मां न मारियो आहे। रोइण वारो उन खां बाद में शहज़ादे अली अकबर जो सर आयो आहे ॾिसी चवंदी आहे अल्लाह केॾो न हसीन जवान आहे। हुरमला भला हिन जवान खे तो मारियो चइना मां हिन खे बि मां न। अज़ादारो आख़िर में उहा सांग आई आहे जंहिंजे वाता खीर ऐं खून जारी आहे जंहिंजे वाता खीर ऐं खून जारी आहे। कबलनि जी मां चवे हा हे फौरन चयो अम्मा हिन नंढड़े खे मां मारियो आहे अम्मा हिन नंढड़े शहज़ादे खे मां मारियो आहे। को मलउन जी मां हुई कातिल जी मां हुई दुश्मन औरत हुई पर पंहिंजे पुट खे चई हुरमला शल हथ छुटी पवनि हा हुरमला उनखे मारियो आहे जेको पंहिंजी मां खे बि मां नथो चई सघे। हुरमला हिन जी त मां मरी वई हूंदी केतिरनि में हिकिड़ी बीबी बीठी रोई चवे थी माई दुआ करी आहे शल रुबाब मरी वञे हा। आका जमातंदार इहो कूफे में अहल बैत आहिनि। उबैदुल्लाह बिन ज़ियाद ते लानत हुजे तख़्त ते वेठो आहे बीबियूं दरबार में ईअं बीठियूं आहिनि जीअं कुंजनि जी कतार हूंदी आहे। मुझे मौला अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम भी मौला दरबार में बीठा आहिनि। ये चहक ॾेई चवे तो काश कि अॼु कोई हुसैन जो शियो हुजे हा ॾिसे हा त मां हिन जे पीर जी कहिड़ी हालत बनाई आहे मां हुसैन सां कहिड़ो इंतकाम वरितो आहे हुसैन जी छा हालत बनाई आहे। अगर कोई शियो हुजे हा हिकिड़ो सिपाही चए थो उबैदुल्लाह बिन ज़ियाद खुशफहमी में मुब्तला थियण जी ज़रूरत न आहे। अगर इहा ई ॻाल्हि त तुंहिंजे ज़िंदान में अञा मुख्तियार कैद में आहे मुख्तियार सकफी इहो हुसैन जो शियो आहे इहो अञा ज़िंदान में आहे। हिन हुकुम कयो वञो मुख्तियार खे अरेस्ट करे अचो झली अचो ज़िंदान मां त मां हिनखे ॾेखारियां त मां हिन जो हुसैन जी कहिड़ी हालत बनाई आहे। आका जमातंदार मुंहिंजा शिया सुन्नी भाइरो 20 खां 25 या 30 सिपाही तलवारूं खणी अकेले मुख्तियार खे झलण विया अथव। एॾो त रोब हुयो मुख्तियार जो कंहिं सिपाही जुरत न कई जो ज़िंदान जे अंदरि वञी मुख्तियार खे गिरफ़्तार करे। ही सभु ॾिजण लॻा आख़िर में जॾहिं गिरफ़्तार न करे सघिया हिकिड़ो सिपाही चवे तो मुख्तियार तोखे वास्तो आहे तुंहिंजे पीर इमाम ज़ैनुल आबिदीन जो असांखे कुझु न चइजां तोखे दरबार वठी वञण जो हुकुम आहे। मुख्तियार चए थो जाॾे मर्ज़ी मूंखे वठी हलो तो वास्तो ई अहिड़ो ॾिनो आहे। मुख्तियार खे गिरफ़्तार करे वठी पिया अचनि ऐलान थियो आहे कि हुसैन जो शियो मुख्तियार दरबार में अची रहियो आहे। रोइण वारो किबला जॾहिं इहो ऐलान थियो आहे अली जी धी दरबार में बीठी बीबी चवे थी अम्मा फिज़ा केरु पियो अचे मूंखे ॿुधा आवाज़ आयो आहे बीबी मुख्तियार पियो अचे। उन महिल बीबी दुआ करे चवे थी फिज़ा दुआ कर शल ज़मीन फाटी पवे ज़ैनब ग़र्क़ थी वञे। फिज़ा चवे थी बीबी करबला में अकबर जहिड़ो लाल कुसजी वियो आहे अहिड़ी दुआ न कई आहे। हुसैन क़त्ल थियो आहे अहिड़ी दुआ न कई आहे। अब्बास जा बाज़ू कलम थिया बीबी अहिड़ी दुआ न कई आहे। हाणे इहा दुआ छो पई करी बीबी चवे थी फिज़ा करबला में मूंखे केरु सुञाणण वारो न हुयो। अम्मा न ॿुधो मुख्तियार पियो अचे इहो मुंहिंजो बाबे जो नौकर आहे इहो मूंखे सुञाणे थो मां केतिरी इज़त वारी आहे। आका जा मातमदार मुख्तियार आयो आहे दरबार सिपाही चवनि था अमीर खे सलाम कर चवे तो मां हिन अमीर खे सलाम न कंदोसां मुंहिंजो अमीर त हुसैन इब्न अली आहे मां हुसैन खे सलाम कंदो आहे। उबैदुल्लाह बिन ज़ियाद चवे थो मुख्तियार अॼु मां ॾाढो राज़ी आहियां खुर कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ॿुधा मां ॾाढो राज़ी आहियां। इन ॾिठो आहे मुख्तियार ॾिठो आहे राज़ी थी मूंखे कुझु ॾियणु चाहे थो। मुख्तियार चए थो मलऊन मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे अॼु काफ़ी ॾींहं थी विया मां हुसैन खे न ॾिठो आहे
मुझे इजाजत नहीं आबा मौला जी ज़ियारत करे जा ये चवे तो मुख्तियार अगर तुझो मौला माहिनी दरबार में मिलाया मुख्तियार चवे तो मुझो मौला शरीफ मां जो शरीफ पुत्रा तो जड़े मलाउन जी दरबार हुसैन के पसंदीदा हुसैन दरबार में नहीं दो ये कावड़ में आयो हुक्म कयो इन तश्त में जो सर पियो कपड़ो हटायो किबला कपड़ो हटायो हुयो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद चवे तो मुख्तियार सुनार इयो केरा किबला रक्त में सर भरेला मिट्टी में भरियो पियो सर के जरे साफ कयो वयो सुना तो हुसैन तारीखन वाला निकलता एकड़े सिपाही का तलवार खसी उबैदुल्लाह इब्न ज़ियाद के मारण जो इरादो कयो पोया हटायो ओ चाचा दरबार में तलवार न हलाए जा चाचा दरबार में तलवार न हलाए जा अगे मुझो ॾाढो नुक़सान थियो तेज पार चवे पियो इन दरबार में मुखे चाचो चवण वारो केरा आवाज आयो चाचा सुनार मां हुसैन जो पुट सजा चाचा मां ज़माने जो इमाम अली इब्न हुसैन ये कंदवराए मौलाना नजर कर शुरू गई वरी मौला चवंदा चाचा पोया न सजा मुख्तियार जो तो मौला नौकरियां साल मौला चवंदा मुख्तियार न मुजागद फुफी ज़ैनबा मुजागद मुझो फुफियो जने फुफियो जो नालो आयो मुख्तियार हिकड़ो जुमलो चयो बेहोश थी वियो रोई चवे तो मौला अगर फुफियो दरबार आयो मौला यो बता गाजी अब्बास का देवयो मौला अकबर का देवयो मौला हुसैन का देवयो मातम हुसैन मातम थी या हुसैन मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा 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 मंगदी सुगरा अकबर वीर दिया कब्रे नबी ते रो रो नाने दी तस्वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा
अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया कब्रे नबी तेरो रो नाने दी तस्वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर 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 दिया लगदा है वीर अकबर तेरे कदम निशाना ते लगदा है वीर अकबर मुक जानिया ने सावा वीर हम शीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर 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 दिया लगदा है वीर अकबर तेरे कदम निशाना ते लगदा है वीर अकबर मुक जानिया ने सावा वीर हम शीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर 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 दिया मेरी जिंदगी दा दीवा पलदा नहीं मेरे कोलो मेरी जिंदगी दा दीवा गल्ला सुन लिया ने बरची ते तीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया मेरी जिंदगी दा दीवा पलदा नहीं मेरे कोलो मेरी जिंदगी दा दीवा गल्ला सुन लिया ने बरची ते तीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर 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 दिया विच ख्वाब दे में तकिया कुपियां ने बेर दावा विच ख्वाब दे में तकिया जंगला च रुल गया ने वारस ततहीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर 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 दिया विच ख्वाब दे में तकिया कुपियां ने बेर दावा विच ख्वाब दे में तकिया जंगला च रुल गया ने वारस ततहीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया
खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया हर दौर विच मुहाफिज गाजी अब्बास तेरा हर दौर विच मुहाफिज असगर नू हिन दुआवा मुर्शद चन पीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया खैरा मंगदी सुगरा अकबर वीर दिया।